मोरो भरसां ॻोठ मोहम्मद मूसा कोराई जे रवासिन महबूब अली कोराई, याकूब कोराई, यासीन कोराई ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़ हिन अॻियां दाहींदे चयो त मोहम्मद लाइक कोराई पंहिंजनि पुटनि हनीफ़ कोराई, नदीम कोराई सां गॾिजी असांजे ॻोठ ॿाहिरियां हथियारबंद माण्हुनि सां बीठा हुआ। असांजे घर खां निकिरण शर्त हकलूं ॾेई असां मथां बंदूक जो फायर कयो, जंहिं ते आउं मौज़ानी तौर बची वियुसि। फायरिंग जो आवाज़ ॿुधण ते आसपास जा माण्हू पहुची विया, जंहिं ते उन्हनि मूंखे बचाए वरितो। दुआरनि सां हाथापाई थियण ते हथियार पिणु खसे वरितोसूं। जवाबदार भॼण में कामयाब थी विया। हथियार साण करे अहिड़े वाक़े जी रिपोर्ट हद जे कोराई थाणे ते दाख़िल कराई वई ऐं हथियार पिणु पुलिस हवाले कयो वियो, जंहिंखां पोइ जवाबदार कूड़ो ड्रामो करे पाण मथां ब्लेट जा जीर ॾेई ग़लति बयानी पिया कनि ऐं असां मथां कूड़ा इल्ज़ाम मड़े कूड़ो केस दाख़िल कराइण जी कोशिश कई पई वञे। हनीफ़ कोराई इलाइक़े में दहशत जी अलामत बणियल आहे। असां वस वारनि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फ़िरोज़ DSP मोरो खां मुतालबो था कयूं त हिन मामले जो फौरी तौर ते नोटिस वठी असां मथां मड़ियल इल्ज़ामनि जी जांच कराई वञे, जीअं इंसाफ़ जूं तक़ाज़ूं पूरियूं थियनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।